بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي أساجو التأملات القرآنية جيكو برنامج आहे قرآن जो आयत पढ़ंदा आहियूं. ही हिसो आहे 115 हिसे में असां तअम्मुल कंदासीं आयत हिकिड़ी खे पढ़ी ऐं उन जो फ़ाइदो वठंदासीं ऐं उन जा जेके इशारा आहिनि अलाह जा उहे सम्झण जी कोशिशि कंदासीं. असां इहो छो था कयूं? छो जो अलाह ताला असांखे क़ुर में हुकुम थो करे. अफ़लम हिकिड़ी जॻह ते चए थो अफ़लम यदब्बरुल क़ौल. सूरत अल मुमिनून में 68 आयत जेकी आहे अलाह साईं चए थो अफ़लम यदब्बरुल क़ौल. छा हिन क़ुर खे कोन सम्झो अथनि? यानी हिकिड़ो ईअं जीअं न अलाह साईं असांखे हिकिड़ो मेणो ॾिए थो त क़ुर खे तव्हां कोन था सम्झो. छो नथा सम्झो? अफ़लम यदब्बरुल क़ौल. तदब्बुर छो नथा कनि? क़ुर खे छो नथा सम्झनि? ही अलाह साईं असांखे मेणा जिते किथे क़ुर में ॾिए थो. असीं उन जा बनऊं ख़ालिक मालिक आहे त हिन क़ुर मूं तव्हां ॾे मोकिलियो आहे त हिन खे सम्झो ऐं हिन मां जेके ख़ज़ाना आहिनि उहे खोलियो. हिन मां तव्हां फ़ाइदो वठो ऐं सिर्फ़ु तव्हां हिन खे वेड़े सेड़े अॻिड़ियुनि में मथे न रखे सघियो न रखे छॾियो. छो जो इहो शैतान तव्हांखे इहो तव्हांखे हिकिड़ो अमल ॾसे थो त क़ुर खे बसि बरकत जे लाइ रखे छॾियो, पढ़ो न, ऐं तव्हां हिन खे कोन सम्झी सघंदो. छो असांजे इहे सम्झी वेंदासीं असीं सही रस्ते ते अची वेंदासीं, अलाह चवण जे अची वेंदासीं. जे इहो पढ़ंदासीं त असीं ग़लति कम सभु छॾे ॾींदासीं. त अॼु जेकी असां वटि आयत आहे उहा सूरत अल हदीद में अञा असीं हलूं बि था जंहिंजा ख़ज़ाना अणखुटा आहिनि. हींअर 23 आयत सूरत अल हदीद में अलाह साईं चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम मा असाब मिन मुसीबतिन फिल अर्दि वला फी अनफुसिकुम इल्ला फी किताब मिन क़ब्ल अन नब्रअहा इन्न ज़ालिका अला अल्लाहि यसीर लिकई ला तअसू अला मा फातकुम वला तफ़रहू बिमा आताकुम वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फ़ख़ूर. आयत वॾी आहे पर इन खे सम्झण जी कोशिशि कंदासीं, तर्जुमो कंदासीं. अलाह साईं चए थो मा असाब मिन मुसीबत. कहिड़ी बि इंसान खे मुसीबत थिए थी फिल अर्द वला फी अनफुसिकुम. हिन ज़मीन में का मुसीबत थिए, ज़मीन में मुसीबत थिए या पंहिंजे तव्हांजे जान में थिए. इहे थोरो इन ॿुधायूं तर्जुमो त अलाह साईं चए थो तव्हां जेके बि मुसीबत तव्हांखे थिए थी फिल अर्द, पहिरियों ज़मीन ते मुसीबत कीअं थी? कंहिंजी ॿनी फिटी वई, कंहिं ज़मीन सुकी वई, कंहिंजी ज़मीन कड़वी थी वई, पोख नथी थिए, कंहिं ज़मीन सफ़ा ख़राबु थी वई, रेती थी वई या पथर थी वई, इहा ज़मीन ख़राबु थी वई. वला फी अनफुसिकुम. ऐं पंहिंजी जान में जेकी मुसीबत इंसान जे लाइ अलाह साईं मुक़दर करे थो, ऐं जान में मुसीबतूं बीमारीअ जूं, बड़ीअ जूं, ॾुखनि जूं, दुखनि जूं, हर तकलीफ़ जान में जेके थिए थी, इहे इन जे बारे में अलाह साईं चए फी अनफुसिकुम इल्ला फी किताब. अलाह साईं चए थो इहे त मूं अॻे ई लिखी छॾियो आहिनि पाण वटि. किताब जेको आहे लौहल महफूज़ जेको आसमान में आहे अलाह वटि लिखियलु, उन में हर शइ. हिते चए थो इल्ला फी किताब मिन क़ब्ल अन नब्रअहा. जे तव्हां अञा पैदा ई कोन थियो त मां तव्हां उन में सभु शइ लिखी छॾी आहे. मिन क़ब्ल अन नब्रअहा इन्न ज़ालिका अला अल्लाहि यसीर. इहो त अलाह जे लाइ त हिकिड़ी सवली ॻाल्हि आहे. पोइ उन खां पोइ वरी छा थो चए? लिकई ला तअसौ अला मा फातकुम वला तफ़रहू बिमा आताकुम. लिकई ला तअसौ अला मा फातकुम. हीअ ॻाल्हि मां तव्हांखे इहो छो थो ॿुधायां त तव्हांखे दुख न थिए. जे इंसान खे ख़बर पइजी वेंदी त हीअ शइ मूंखे पैदा थियण खां अॻु में मूंखे इहा लिखियलु हूंदी त मुंहिंजी ज़मीन ख़राबु थी वई, या मुंहिंजी जान ख़राबु थी वई, बीमारी मूंखे वरचड़जी वई, या मुंहिंजो पुटु को गुज़ारे थो वञे, या उनखे का तकलीफ़ थी थिए, जंहिं अॻु ई ख़बर हूंदसि त अलाह वटि मूंखे पैदा करण खां अॻु ई अलाह सां हीअ लिखी छॾी आहे, त पोइ उनखे इहा मुसीबत हुनखे वॾी न लॻंदी ऐं हुनखे हिकिड़ो सब्र मिली वेंदो. लिकई ला तअसौ अला मा फातकुम. जा तव्हां का तिजारत टुटी वई, तव्हां का शइ वठणी न वठी सघे त उन ते ॾुख न थींदी. छो? तोखे ख़बर आहे त अलाह तोखे पैदा करण खां अॻु ई इहा शइ लिखियलु आहे अलाह वटि लिखियलु आहे. उहा ख़ैरु तुंहिंजे लाइ हूंदी, तुंहिंजे लाइ भलाई हूंदी. इहा अलाह साईं तरह असांखे चए थो अला मा फातकुम वला तफ़रहू बिमा आताकुम. ऐं जेको तव्हांखे अलाह साईं ॾिए थो त उन ते बि तव्हां वॾी ख़ुशी न कयो एतिरी जो तव्हां चओ त बसि ॼाणी असां ई कई आहे, पाण कई आहे, असांजी ताक़त सां. अलाह वटि इहा शइ अॻु ई लिखियलु आहे. अलाह साईं मुक़दर तव्हांजे लाइ करे छॾी आहे त हीअ शइ तव्हां ॿनी वठंदव, घरु वठंदव, गाॾी वठंदव, जेकी शइ बिज़नेस था कयो, इहा शइ अलाह वटि अॻु में मुक़ररु थियलु आहे. वला तफ़रहू बिमा आताकुम.
वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फ़ख़ूर। छाजे लाइ ख़ुशी न कयो, छो जो अल्लाह से चए थो, हिते चए थो वल्लाहु ला युहिब्बु, अल्लाह खे न वणंदो आहे इंसान जेको मुख्ताल फ़ख़ूर, जेको वॾाई में मरे थो, जेको पंहिंजे आकड़ में मरे थो, इहो अल्लाह खे पसंदि न हूंदो आहे। इहो इंसान जेको वॾाई में मरे थो, ख़ुशीअ में एॾी वॾी थो करे, त इहा अल्लाह खे पसंदि न हूंदो आहे। इहा आयत 22 ऐं 23 ताईं इहे ॿ आयतूं जेके अची वियूं, इन में अल्लाह ताला असांखे वॾी नसीहतूं कयूं हुन इंसान खे हिन ज़िंदगी में गुज़ारण जे लाइ वॾी हिकिड़ी इबरत आहे। पहिरियां वरी असीं तर्जुमो कंदा था, अल्लाह सां चए थो मां असाब में मुसीबत, कहिड़ी बि मुसीबत, ऐं उलमा घणा मुफ़सिर चवंदा मुसीबत मौत खे बि अल्लाह ताला क़ुर में मुसीबत जो दर्जो ॾिनो आहे। त मौत अचे थो, इंसान कंहिंजो पीउ मरी थो वञे, माउ मरी थी वञे, औलाद मरी थो वञे, घरवारी मरी थी वञे, अज़ीज़ कहिड़ो बि मरी थो वञे उनजो, इहा हिकिड़ी मुसीबतूं फिल अर्द। पहिरियां अल्लाह साईं चयो ज़मीन में यादि की मुसीबत कहिड़ी ईंदी, जीअं असां दोस्तनि खे ॿुधायो त ज़मीन का खसिजी थी वञे, या ख़राबु थी वञे, या यानी उन पोख जे लाइक़ु नथी थिए। इहे सभु ज़मीनूं, इहे सभु जेके सिफ़तूं आहिनि ज़मीन जे बारे में, इहे ज़मीन में मुश्किलात थी वञे, उन को कंट्रोल करे थो वञे या कब्ज़ो करे थो वञे, इहा मुसीबत इहा ज़मीन में। वला फ़ी अंफ़ुसिकुम इल्ला फ़ी किताब, ऐं जेके तव्हांजे पंहिंजे जान में का मुसीबत बि थिए थी, मौत सां, या पैसा गुम थी था वञनि, चोरी थी वञे, या पैसा में नुक़सानु पइजी थो वञे बिज़नेस में, इहे जान जा नुक़सान आहिनि, बीमारी थी थिए, या औलाद खे बीमारी थी थिए, इहे बि अंफ़ुसिकुम, त इहा बि इंसान जे लाइ हिकिड़ी वॾी मुसीबत आहे। त इहा अल्लाह साईं असांखे हिते चए थो इल्ला फ़ी किताब, मां त अॻे ई लिखी छॾियो आहे पाण वटि, शइ मुक़ररु आहे, मुक़दर आहे, ऐं इन ते तव्हां ॾुख न कयो, ॾुख तव्हांखे न करणु खपे। जेॾीमहिल तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हीअ शइ अल्लाह ताला असांजे लाइ, असांखे पैदा करण खां अॻु में, मिन क़ब्ल अन नब्रअहा, अञा ज़मीन खे पैदाइल असीं कोन कयो हो, त इहे शइ मुक़ररु, त फ़लाणो माण्हू ॼमंदो, फ़लाणे वरी नंढो थी वॾो थींदो, वरी शादी कंदो, वरी ज़मीन वठंदो, ॿनी वठंदो, घर वठंदो, या बिज़नेस कंदो, या पढ़ंदो, या कुर्सी मिलंदसि सियासत जी, या यानी वॾे मनसिबो हुनखे मिलंदो। इहे सभु शइ अल्लाह वटि लिखियल ई तोखे पैदा करण खां अॻु में। त पोइ अल्लाह साईं असांखे चए थो छाजे लाइ इहो अल्लाह साईं चए थो इन ज़ालिका अलल्लाहि यसीर, अल्लाह वटि त इहा सवली शइ आहे, छो जो हुनखे अल्लाह अॻु में पाण लिखी छॾी त हिन जो मुक़ररु ऐं मुक़दर छा थींदो। ऐं इन खां पोइ वरी चए थो लिखई ला तअसू अला मा फ़ातकुम, मां इहो तव्हांखे ॿुधायो इन इहा ॻाल्हि छाजे लाइ, त जेके बि शइ तव्हांखे पोइ थिए थी, तकलीफ़ थिए थी ज़मीन में, जान में, माल में, औलाद में, त तव्हांखे ला तअसू, तव्हांखे ॾुख न थिए, तव्हांखे दुख न थिए, तव्हांखे तकलीफ़ न अचे। जेॾीमहिल मां तव्हांखे अॻे ई ॿुधाए छॾियो त हीअ शइ थियण जेकी थी या थींदी, इहा सभु शइ मूं वटि मुक़ररु आहे। अला मा फ़ातकुम, जा तव्हांखे का शइ टुपी थी वञे, नथा पहुची सघो उनखे, का ॿनी विकिणी तूं कोशिशि करी पियो, दिलि तुंहिंजी चए पई त मां वठां, पर तूं न वठी सघे, त इहा तुंहिंजे मुक़दर में न हुई लिखियल, इन में अल्लाह साईं तोखां टारे छॾी इहा शइ, शायदि इन में तुंहिंजी भलाई आहे, इन जॻह चए थो ला तअसो, तव्हांखे ॾुख न थिए, दुख न थिए। अला मा फ़ातकुम, वरी पोइ अॻियां ॿिया कहिड़ी नसीहत करे थो, वला तफ़रहू, ऐं एॾो वॾो ख़ुशी बि न इज़हार कयो जेकी शइ तव्हांखे मिले, वला तफ़रहू बिमा आताकुम, जेकी शइ तव्हां पकिड़े सघियो, वठी सघियो, ॿनी, घर, बंगलो, बिज़नेस, पैसा, जेकी शइ तव्हां वठी सघो, उन ते बि एॾी वॾी ख़ुशी न कयो। छो? वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फ़ख़ूर। ॾिसो असांखे अल्लाह ताला अदब सेखारे थो, इख़लाक़ सेखारे थो हिन क़ुर में, त इन शइ में जेकी मूं पैदा तव्हांजे लाइ, तव्हांजे पैदा करण खां अॻु ई मूं तव्हांजे लाइ मुक़ररु करे छॾी आहे, त इहा तव्हांखे मिलंदी। त हाणे वॾाई न कयो इन शइ खे, तोखे का केॾो बि पैसो थी वियो, तूं ख़ुशि माण्हू थी वएं, तोखे इज़त मिली, सियासत मिली, वॾेरो थिए, या कहिड़ी बि तोखे मनसिबो मिली वियो सुठो ठीकु ठाकु, माण्हू तोखे जिथे किथे सलूट था कनि, तोखे मिलनि था, तो वटि फ़ैसिला था कनि, तो ॾे अचनि था, तोखां मशवरो कनि था, इहा इज़त बि जेकी तूं तकबुर न कर, त इहा अल्लाह जे तरफ़ां आई, इहा शइ तोखे अॻु में लिखियलु आहे अल्लाह वटि। छो जो अल्लाह से मुख़्ताल फ़ख़ूर, उहो उनखे अल्लाह खे पसंदि न हूंदो आहे। छा आहे मुख़्ताल फ़ख़ूर? जेको चवंदो ॾिस मां सोचे कमु कया, मां पंहिंजी बिज़नेस कई, मूं पंहिंजे सोच खे दिमाग़ मां मूं पंहिंजो कमु वरितो, मां दोस्तनि मां
मां कमु वरितो, मां पंहिंजी इज़त मां कमु वरितो, मूं हीउ कयो, मूं हीउ कयो, हीउ भलो थी वियो, हीउ मूं कयो, हीउ जेॾीमहिल चवंदो मां कयो, मां कयो, मां कयो, इहो जेको न अलाह खे इहो पसंदि न आहे। जेॾीमहिल तेॾीमहिल इंसानु इहो चए मूंखे अलाह जी मदद सां, मुंहिंजे अलाह जे करम सां मूंखे हीअ शइ मिली, अलाह मूंखे ॾिनी, असांखे कहिड़ी ताक़त आहे, असां कहिड़ा सुहिणा ऐं कहिड़ा तालीम असांखे अलाह जे मुक़रर जे तरफ़ां हर शइ अलाह ॾे जेॾीमहिल इंसानु मोटाईंदो त अलाह ख़ुशि थींदो ऐं शुकुरु कंदो ऐं उन ते अलाह खे शुकुरु कंदो त अलाह साईं क़ुर में चए थो इन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जीअं तव्हां शुकुरानो वधीक कंदो ईअं मां तव्हांखे वधीक वधीक ॾींदुसि। ऐं इहो हिकिड़ो नज़र हसद खां बि बची पवंदो माण्हुनि जेखां। ऐं सभई माण्हू चवंदा हे भाउ केॾो होशियारु आहे, केॾो यानी भला कमु करे छॾी, कमायो खटायो, पंहिंजे औलाद खे चवनि तव्हां बि ईअं कयो, तव्हां यानी ॿिया बि माण्हू उहे बि हसद में पइजी वेंदा। पर जेॾीमहिल चवंदो अलाह जे करम सां असांखे मिलियो, अलाह जे करम सां हीअ सवलाई थी वई, अलाह जे करम सां असीं मथे थी वियासीं, अलाह जे मिनत सां करम सां अलाह जे तौफ़ीक़ सां असांखे हेतिरी हीअ शइ मिली, सभु शइ अलाह ॾे मोटाईंदो त अलाह उन जी जज़ा छा आहे, अञा बि हुनखे ॾींदो। छो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, अलाह साईं चए थो जे तव्हां शुकुरानो कंदो त तव्हांखे मां अञा बि ॾींदुसि। हिते असीं क़िसो यादि था कयूं जेको अलाह सां तालुक़ थो रखे। इमाम बुख़ारी सॼो दुनिया ॿुधे थो उनजो नालो। इहो जेॾीमहिल नंढिड़ो हो त हिन जूं नज़र का बीमारी अखियुनि में पियसि, उहो नज़र ख़तमु थी वियसि त नंढिड़ो 3-4 सालनि जो उन टाइम में त माण्हू सदाईं हथ मथे करे अलाह खां घुरंदी हुई त या अलाह मुंहिंजो पुटु नंढिड़ो आहे, अलाह ताला मुंहिंजे पुट जी नज़र सही कर। त चए थी पोइ माण्हू लिखे थी त मां पंहिंजे ख़्वाब में ॾिठुमि त इब्राहिम अलैहिस्सलाम आयो मूंखे ऐं पंहिंजे हथनि सां मुंहिंजे पुट जे अखियुनि ते हथु रखियो त हुन जूं अखियूं सही थी वियूं ऐं चयईं त उथी अलाह तुंहिंजी दुआ क़बूलु कई ऐं तुंहिंजे पुट खे चाकू करे छॾी। चयईं सुबुह थियो उथियुमि त ॾिसुमि मुंहिंजो पुटु नंढिड़ो ॾिसे पियो ऐं उन नंढिड़ो ई हो ऐं 10 सालनि जे अंदरि हुनखे क़ुर सॼो हिफ़्ज़ करायईं। 10 सालनि जे अंदरि, 10 सालनि खां घटि हो अञा कुझु, त हिन सॼो क़ुर हिफ़्ज़ करे छॾियो ऐं जल्दी कुता भई जेके मुलनि जे मौलवियुनि जे हेठां विहारियईंसि त पढ़े ऐं इल्मु सिखे। त नंढो ई हो उन टाइम में 11-12 सालनि जो, त उन्हनि जो जेको शेख सुफ़ियान बिन अबी ज़ुबैर इहो पढ़ाए पियो मस्जिद में हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त हिन किताब हदीसुनि जा यादि करे छॾिया त सुफ़ियान हिकिड़ो दफ़ो चई हदीस चई, उन रिवायत कई सुफ़ियान बिन इब्राहिम त हिन नंढिड़े छोकिरे चयुसि शेख साहिबु न अब ज़ुबैर लम यरा अन इब्राहिम लम यरवी, जे ज़ुबैर इब्राहिम खां रिवायत कान कई आहे साईं, इहो तूं किथे भुलियो हूंदे। त हुन चयुसि चुप कर, तूं नंढिड़ो थी ऐं वॾनि सां थो ॻाल्हाईं ऐं रिवायत ईअं आहे। त हुन नंढिड़े ॿार चयुसि बुख़ारी त तूं ठीकु आहे, तूं भली किताबु खोले ॾिस। त हुन किताबु खोले ॾिठो त जेको आलिम हो वॾो उन सुफ़ियान उन किताब वञी खोले ॾिठो त ॾिठईं त हा हिन जे नंढिड़े ॿार जी त ॻाल्हि सही हुई बिल्कुलु, छो जो ही यादि कंदो हो, जेके किताब पढ़ंदो हो यादि थी वेंदासीं। त इहो ॿुधाए थो इमाम बुख़ारी चए थो मुंहिंजो उन टाइम में जेॾीमहिल मां पंहिंजे शेख खे बि इहा रिवायत सही कई त उन टाइम मुंहिंजा 11 साल उमिरि हुई। ऐं जेके किताब अब्दुल्लाह इब्न मुबारक जेके बि उन्हनि जो हदीसूं या उन्हनि जो रिवायतूं सभु मूं यादि करे छॾियूं ऐं वकीअ जेको शेख हो उन जो मुबारक जो उहो बि उन जा बि किताब मूं सभु यादि करे छॾिया। पोइ मूंखे वॾे भाउ खे मके ॾे निकिता हज ते हज कयुनि, पोइ वरी हू मोटी विया मूंखे छॾे विया मके में त तूं हिते इल्मु पढ़ काबतला वठि। त हिते उन टाइम में मां उते हज करे पोइ वेही रहियुसि, सिर्फ़ु हदीस नबी जी ऐं क़ुर जी तफ़सीर आलिमनि वटि उते वेहा ऐं पढ़ां। त ॾिसो न इन में असां इबरत छा था वठूं इन किसे मां। त ॾिस हिन जी अमड़ न डॉक्टरनि ॾे भॼी न कंहिं ॾे अलाह खे सताए रोई अलाह खां इहो घुरियईं त मुंहिंजे नंढिड़े खे अखियूं वरी सही मोटाए ॾिए। त अलाह ताला इमाम बुख़ारी खे अखियूं मोटाए ॾिनियूं, पर सॼे दुनिया जो इमाम करे छॾी। को दुनिया जो कोन्हे को कुंड पासो जंहिंमें हींअर इमाम बुख़ारी जो नालो बि थो अचे, इमाम बुख़ारी जो ज़िक्र बि थो अचे। त इहो सवाबु उनजे अमड़ खे बि मिलंदो, छो उन महिनत कई, हुन तरबियत कई। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।